सिंध हाई कोर्ट सखर में तारीखी लेंस डाउन पुल जी ज़बून हालत बाबत केस जी ॿुधणी थी। अदालत पुल जी फौरी मरम्मत जो हुकुम ॾेई छॾियो। तफ़सील मूजिब सिंध हाई कोर्ट सखर में तारीखी लेंस डाउन पुल जी ज़बून हाली बाबत दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी थी। जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो सिंध हाई कोर्ट सखर जी डबल बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान अदालत लेंस डाउन पुल जी फौरी मरम्मत जो हुकुम ॾेई छॾियो। एडवोकेट सुहेल मेमण जी दरख़्वास्त ते डिप्टी कमिश्नर चीफ इंजीनियर सखर बेराज डायरेक्टर हेरिटेज पेश थिया। अदालत सखर हेरिटेज कमेटी जोड़े छॾी। अदालत टावर जे अहाते मां समूरा झंडा ऐं बैनर हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। लाइटिंग बहाल कई वञे, इंडूमेंट फंड क़ाइम कयो वञे। सिविल सोसाइटी अॻिते वधे ऐं तारीख़ी मागनि जे तहफ़ुज़ लाइ किरदार अदा करे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स ॾिना। तॾहिं नालनि जी हालत बहितर कई वञे। रोज़ानो असां दौरो कंदासीं। मीडिया सां ॻाल्हाईंदे सुहेल मेमण ऐं ॿियनि ॿुधायो त पुल जी ख़ूबसूरती लाइ राव इंद्राणा बिल्डर्स 5 लख ऐं सखर प्रेस क्लब तरफ़ां 50,000 ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। तारीख़ी माग खे बचाइण लाइ सिविल सोसाइटी वकील इंजीनियर सहाफ़ी गॾियल किरदार अदा कंदासीं। CN न्यूज़ प्लस खे समूरी सिंध जे तमाम शहरनि मां मेहनती ऐं पढ़ियल लिखियल नौजवान ऑनलाइन मार्केटिंग लाइ घुर्जनि था। ज़रूरी घुर्जूं घटि में घटि मैट्रिक पास, उम्र जी का बि हद नाहे ऐं रिहाइश कंहिं बि तालुके या ज़िले में शहर में हुजण ज़रूरी आहे। ख़्वाहिशमंद हज़रात हेठि ॾिनल नंबरनि ते व्हाट्सएप ज़रिए राब्तो कनि। 0344722364 0300 13 99902।